ओम शांति। हाणे असां सम्झो संस्कार छा आहिनि, उन्हनि जो असरु छा आहे। हाणे सभ खां अहम सुवाल है, संस्कार कीअं बदिलजनि। संस्कार क़िस्मत ठाहिनि था न आहिनि, उहे बदिले ई सघजनि था। माण्हू चवनि था मुंहिंजी आदत ई अहिड़ी आहे, पर सच छा आहे? आदत बदिलाए सघिजे थी। गुस्से वारो माण्हू सब्र वारो बि बणिजी सघे थो। हर झांव सां संस्कार ठहंदा आहिनि। पहिरियों सुञाणप, पंहिंजी कमज़ोरियुनि खे सुञाणो। ॿियो सुठो वीचार, पुराणे सोच खे बदिलाए नई सोच आणियो। टियों मशक़, रोज़ानो वर्जाओ, राजयोग मेडिटेशन। चौथों भॻवान सां मन लॻायो, ताक़त हासिल करियो। पंजों संगत, सुठे माहौल में रहो। पैगाम शागिर्द, ध्यान, नज़म। कारोबार सकून, साफ़ सोच। घर प्यार प्लस सब्र, पाण सुञाणप, मशक़। संस्कार बदिलजनि, ज़िंदगी बदिलजी वेंदी। ओम शांति शांति शांति।